या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल खम्रु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबू लअल्लकुम तुफ्लिहून। ए ईमान वारो, बेशक शराब, जुआ, ढारा पीना, बुतन ते वनी के बासू बासण आस्थानन ते ऐं ये फरमाए सब शैतानी कमन में जाने खां बचो त ता कामयाब थींदो, सब अमल शैतानन। हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू जुआ जे शैन में हथ विझे थो, अबा गोटा ये जेके जिन सां खेॾबियूं आहिनि, इहे शयुनि में जेको हथ विझे थो, मदीने वारे मीर फरमाया ईअं ॼण सूअर जे गोश्त ऐं रत में हथ थो विझे। अबा सूअर खां पासे ॾी कुते जे रत में हथ न विझंदासीं। मदीने वारे मीर फरमाया जुआ जा आलात ऐं टपड़ सामान, तासा, गोटा, इहे शयूं हथ में विझे थो, ॼण इन पंहिंजे हथ में सूअर जो गोश्त ऐं रत हथ विधो। सूअर हराम सम्झूं था, उनजे रत में हथ न विझंदासीं, बाक़ी जुआ जा सामान खणे थो, जुआ जी सरपरस्ती करे थो। जुआ वारे खे हदीस में हाणे तशरीह करण जी ज़रूरत ई कोन्हे, हदीस जी माना सवली आसान आहे। तंहिंजे करे दोस्तो इन जुआ खेॾंदड़ जुआ वारनि से ताउन सां नंढो वॾो जुआरी थी पियो आहे। रातियुनि जो रातियुनि ताईं जुआ पिया था खेॾनि। मदीने वारे मीर फरमाया जुआ वारो जन्नत में दाख़िल कोन थींदो।